कराची के गुलशन हदीद वाले इलाके में शहीद बशीर खान कुरैशी के घर से छापे और कोशिशन बाद कोसेन कुरैशी के मुलाजमन समेत गिरफ्तारी वाले खिलाफ मुख्तलिफ शहरन में एहतजाजी मुज़ाहरा कर धरना हया विया। जसकम चेयरमैन सनान खान कुरैशी पुलिस अटाला घर जा दरवाजा भंजी अंदर दाखिल थिया। घर भातन के तशद्दुद जो निशानो बढ़ायो और भंज डाह करण बाद कोसेन खान के बिन मुलाजमन समेत खणी विया आहिन। पुलिस कार्रवाई बाद सनान खान कुरैशी फौरी तौर स्टील टाउन थाने ते पहुंची वियो, जिते हद जी पुलिस जो चवण आहे त इहा कार्रवाई शायद ECC पारां कई वई आहे। सनान खान कुरैशी मीडिया सां ॻाल्हि ॿोल कंदे चयो त गिरफ़्तार करणो आहे त केस कयो वञे। संदसि भाउ जो कंहिं बि जमा सां वास्तो न आहे। केस फौरी तौर ते आज़ाद कयो वियो आहे। बे पासे पुलिस अख्तियारन जो चवण आहे त गिरफ़्तार थियल कोसिन कुरैशी ऐं ॿिया दुआ मंगी अगवा केस में फरार थियल जवाबदार ज़ुहैब कुरैशी सां राब्ते में हुआ। खैन पुछा गाछा कई पई वञे। शहीद बशीर खान कुरैशी जे घर ते छापे खिलाफ सिंध जे मुख़्तलिफ़ शहरन में जसकम पारां एहतजाजी मुज़ाहरा करे धरना हया विया।